चोर यार ते भगलदार ते हाँ टुटल महार ते एतबार न कजे नीलामी जोरे ते दिल जे दौरे ते पुलिस जे थोरे ते एतबार न कजे पेटूनी जे खाण ते दरिया जे पाण ते औरत डाण ते एतबार न कजे भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठान लाले ते एतबार न कजे कस्मे जी बात ते ऊंदा ही रात ते मुहाजिर जी जात ते एतबार न कजे मुल्ला जे हौल ते ओ मुल्ला 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 ओ मुल्ला जे हौल ते बिजली जे पोल ते बियो सांगी सोनारे जे तोल ते एतबार न कजे अन्या बि मुल्ला जे मकर ते निंड जे ढकर ते बियो छोरन जे चक्कर ते एतबार न कजे बरंदड़ चुल्हे ते पिनिन जे थुल्हे ते खाऊ मुल्ले ते एतबार न कजे अजो के सहाफियत ते कुरानी मुसाफियत ते ढल जे माफियत ते एतबार न कजे मेडिकल स्टोर ते मानू गिला खोर ते बेड़ा के ढोर ते एतबार न कजे लुकमान चलाते पंजे साथे ऐं बरोचन जे ठाते एतबार न कजे मुखे घणो नसार जा बीमार थी न पई गमगीन थी न घणो नसार बीमार थी न मई सोलंगी बीमार थी न बिलावल बीमार थी न मई उछलाए मां में सूर बोली सोलंगी ना पो मिलियो आयार तो कल शाम के हथा दस गिरे कथोरा वारिदा सगिरे कथोरा वारिदा अरे बीमार थी न पई मुखे घणो नसार जा बीमार थी न ही दोस्त जुमेरानी रहा है असा जे सिंध जी सकाफत आए खुशिन जो सबूत सिंधी जुमिर मुखे घणो नसार जा बीमार थी न पई मोहतरम जनाब नसीम खान मंगी साहब जी खास फरमाइश मंगी मंगी तो गम बपा जो सताए तो हर हर से तम बपा कई में हुन जे कदमन ते सजदा हजारे उठी प्या इबादत ते मुर्दा हजारे कभी की न बदलो धर्म बे बपा जो रहे की न दिलदा तो गम बची दिल जी दौलत उहा भी खणी लो कोहण तू भी गैरन सां जमाना इहो ॾिस कसम बे वफा रहेगी न दिल तां तो गम बे वफा ना इश्क हजरत जी नाज़ुम इजाजत कभी जे शिकायत तवीदी कयामत नजर पीने हार करम बे वफा जो रहेगी न दिल तां तो गम बे वफा जो बिस्मिल्लाह ओ दिल तो खिल नमी यारी तो सरख में छड़े तू भी वही मुके मोई जसन तो ले दा ढोर नो में न हुन का पुछ में दस गई न दिनो मुके तो जो सनम तो खबोज जे का मुसहाल तया एक रब तो जाने
के रब जो कसम पंज तन जो कसम वलियन जो कसम आहे करबल जे शहीदन जो कसम पोतिन में पहरल छाप जाए मुखे सभिनी वसीलन जो कसम मुखे जहिया का आ सोच मिली गडू खेड से जय साई जो कसम जय जय जो जमिए कना तई जो कसम अल्लाह जे घर मस्जिद जो कसम साईं बख्श बिरोही जवे प्यारा साईं बख्श बिरोही जवे प्यारा कुल कसमन जो मुखे आहे कसम मुखे घणो नसार जा बीमार थी न पई हाजी हफीज साहब जी खास फरमाए हाजी हफीज साकी सोलंकी उस्मान मुगल न्यापो बस अभी विलायत में मर्जी अता मानी गभो जरूर करे जियरे सागी अभी बुला मानी सेठ मानी गभो जरूर करे जियरे सागी मानी दिख भाई अचई तन्हा मता रही जे याद भाई अचई तन्हा मता रही माण्हुन में टाइम उतार जा माण्हुन में टाइम उतार जा बीमार थी न पई मुखे घणो नसार जा बीमार थी न पई मुखे घणो नसार जा बीमार थी न पई मोहम्मद जुमन इबू पोटरो